जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे सुनील संदीप राजपूत। मां जूनियर केजी में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे सिंधु एजुकेशन सोसाइटी पी प्राइमरी स्कूल। मां हिकु वाले तारा गोल थोड़ा रोशन तारा चमकिया वाला सांझ ताले निकलो था ऊपर सड़े पे पकड़ो तो चिपको सारी रात कदे आवाजी गली बात रात लंघे वही बाकी शाम अभी बतायो बातिया जो आवाजी वाटो रुक फाट मुझे वाले तारा गोल तारा रोशन तारा चमकिया वाला सांझ ताले निकलो था सांझ ताले निकलो था। थैंक यू।